नाज़रीन, मोहन जो दड़ो समेत डोकरी तालके में सारियन जो फसूल पची मार्केट में अची वियो। वापारियन जी हिक हटी सबब सारियन जो मुनासिब अघ न मिलण सबब आबादगार ऐं हारी सख्त परेशान आहिनि। उन हवाले से ॾिसूं था गुलाम मुस्तफ़ा जतियाल जी रिपोर्ट। मोहन जो दड़ो भर पासे तालके डोकरी के इलाके में सवे एकड़न ते पोखियल सारियन जो बंपर फसल पची तैयार थी मार्केट में अची वियो आहे, जॾहिं त हारियुनि तरफ़ां सारियन जी सट शुरू करे छॾी आहे। जॾहिं त सरेशर बि हणणु शुरू करे छॾिया आहिनि, जॾहिं त मक़ामी वापारियुनि सारियन जा अघ किराए छॾिया आहिनि। सारियन जो 2000 फी मण मुक़ररु कयो वियो आहे। सारियन जो अघ घटि हुजण जे करे आबादगार ऐं हारी परेशान थी विया आहिनि। उन मौके ते आबादगार ऐं हारियुनि आवा न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त 1700-1800 रुपया वठनि था वापारी। 1700-1800 छा हिन में छा थी, हिन में जेको ख़र्चो आहे उहो बि न निकिरंदो। उहो जेका कटी हलाइनि था पंहिंजी, उहा 2500 रुपया मण ते हलाइनि था। 2500 रुपया मण उनजी कटी थी हले। हाणे घटि में घटि असां निगरान जेको वज़ीर आहे उनखे अपील था कयूं त घटि में घटि 4500-5000 रुपया मण मुक़ररु कयो वञे। ये 1600-1700 खां वधीक नथा ॾियनि। हिन में तमामु ख़र्चो घणो आहे, 40-50 हज़ार ख़र्चो आहे। भाण महंगा आहिनि, बिज महंगा आहिनि। हाणे त वरी बीमारी लगी आहे फसलनि के तमामु घणी। हुकूमत खे गुज़ारिश आहे त असांखे पूरो रेट जेको सरकारी आहे उहो ई वठाए ॾियनि, त जीअं असांजो कर्ज़ो बि लहे, असांजा थक बि लहनि ऐं पंहिंजो जीअं हारी आहियूं अहिड़े हिसाब सां असां 5 कणा खाइण जे लाइ रखंदासीं। मुहांग घणा ॿुधी न इंते जरे बि दसरा 50-60 हज़ार ख़र्चा आंदा पे बिच मुहांगे किते से ॿुधी न हल भाण मुहांगे हुन इन जाते 1800 घंदा पर मण 1800 जो असां को के बचसी असां सारिया को लगे बीमारी इन जो क्या थी सी 1800 जो हुन असां कर्ज लाए केडू हुन हर बात किते से कर्ज केडू लाए हुन जिम्मेदार त बेचारा उंदा का हो बया सब सारिया को बीमारी लगे तो हुन अला दी गाल है ना हुन एक किते 1800 जो खराब थो यो मन त किया यो पिछे जान असल हाल पहिरीं ॻाल्हि त ज़ुल्म असां हारी ज़मींदार सां ज़ुल्म इहो आहे जो सारी के रेट कोन्हे, ज़रायत के रेट कोन्हे, हर शइ के वाधा। बाक़ी ज़रायत ते जेका बि लठ अची थिए थी हिननि जी ज़रायत ते अची थिए। उन खां पोइ हीउ ख़र्चु ॾिसो अची तव्हां 40-45 हज़ार रुपया फी एकड़ ख़र्च आहे। दवाऊं महांगियूं, बिज महांगा, बाण महांगा, हर शइ महांगी अची हिननि जी सारी ते अची लठ थी वसे। हींअर बि भाण तव्हांखे 4200 रुपया मिलंदो, अच्छे जो 13000 13,500 रुपया कारे की घटि न मिलंदी। बाक़ी ॾो अची असां ज़रायत वारनि कयो, हारियुनि मज़ूरनि कयो। 1800-1900 रुपया इहो था वठनि। असांजो घटि में घटि सटारो न 2800 रुपया त वञे न। इहो था रेट ॾियनि। भाण केतिरो महांगो आहे, बिज केतिरो महांगो आहे ऐं हल केतिरा महांगा आहिनि। हारी तबिके खे तबाह था कनि। हाणे ख़र्च वॾो आहे, सारी जो अघु घटि में घटि 5000 खन या 4000 खन थिए न। हाणे असांखे भाण महांगा, बिज महांगा, दवायूं महांगियूं, असांजे फसलनि खे हिकु बीमारी लगी आहे त असां वञूं काॾे। 16-17 हज़ार रुपया बोरी काले दी मिली है, DAP काला मिले 16-17 हज़ार रुपया अच्छा, 5-6 हज़ार रुपया बुधी 6 हज़ार रुपया अच्छा मिले। सारिया सफ़ा रेट कोनी, कुल 1800 रुपया। 1800 केड़ा रेट है? कर्ज ये सारे नाल बला दे, कर्ज सारा नहीं बला दा। असां हिन महिल तबाह थी आहियूं। यको ई माना हर शइ माना थी वई आहे महांग, सब्जी महांग, हर शइ अन्न पाणी महांग। असां बचड़ी वारा काॾे वञूं, न त असां ख़ुदकशी कयूं भला रोडनि ते भला पाण खे बाहियूं ॾियूं, काॾे वञूं असां हारी। हारियुनि जी पोखाई दौरान बिज भाण तोड़े दवाउनि जो वॾो ख़र्च थिए थो। मुनासिब अघ मुक़ररु न हुजण करे फ़ाइदे बजाह नुक़सानु पवे थो। हिननि चयो त सरकारी सतह ते वधीक अघ मुक़ररु करे नुक़सान खां बचायो वञे। हिननि चयो त सरकारी सतह ते सारियुनि जो फी मण 4500 मुक़ररु करे सरकारी तौर ख़रीदारी कई वञे ऐं हारियुनि खे बुखू काटण खां बचायो वञे। हिननि निगरान हुकूमत तोड़े ज़िले इंतज़ामिया खां मुतालबो कयो आहे त सारियुनि जो सरकारी 4500 फी मण अघ मुक़ररु करे असांजी बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन मदनी जतियाल सां गॾु रिपोर्ट गुलाम मुस्तफ़ा जतियाल, आवाज़ न्यूज़, मोहन जो दड़ो।